हेठ मुझसे तुम भी हेठ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दा'iयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन उलमाए किराम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों जने खुशनसीबन ये महफिल सजाई उन्हनि खे दिल की गहरायुनि सां मुबारक थो ॾियां जने मदीने वारे साईं जे अचण जी ख़ुशी मनाई अल्लाह उन्हनि खे हमेशा ख़ुशियूं ॾेखारींदो मीलाद उहे मल्हाईंदा आहिनि जिन जी मदीने वारे साईं सां मोहब्बत दिल जो ॻंढापो ऐं दिल जो ख़ुलूस मदीने वारे साईं सां जिते महफिल मीलाद थींदी उन घर ते उन ज़मीन जे टुकड़े ते अल्लाह जी रहमत वसंदी जेसी ताईं आवाज़ पहुचंदो हर आली ऐं सुकी शइ जे मथां रब जी रहमत वसंदी जिते मदीने वारे साईं जी इज्जत अज़मत ऐं शान ऐं मीलाद जे मोजज़नि जा तज़किरा थींदा भला ये जेके बीठल आयो वेंदो कोन पोइ खुले मैदान में कयो आहे न त आशिक़ अली करार सां ॿुधंदो वेहो वेहो अल्लाह ख़ुश कंदो ॿ टे कलाक त जान कोन छॾींदो कुछ माण्हू चवनि था त मीलाद मल्हाइण किथे लिखियल आहे मीलाद मल्हाइण बिदअत आहे चवनि था त मीलाद कंहिं मल्हायो सहाबन मल्हायो या मदीने वारे साईं मल्हायो या इन जो दलील ऐं सबूत कहिड़ो आहे ॿुधो घड़ी यासीन वारा सब खां मीलाद अव्वल
जहान के रब सजायो, आसमानन के ज़मीन के रब टिकोर कयो, सिंगारियो ऐं सजायो मुस्तफा जे अचण। आसमान जे मलाइकन खुशू मलायूं, ज़मीन ते इंसानन जिन्नन जानवरन फरिश्तन हत्ता के बेजान शयुनि जबलन पहाड़न समुंडन जे जानवरन बि मदीने वारे साईं जे अचण जूं खुशू मलायूं। अञा बि चओ सुभाणे अल्लाह। ऐं मदीने वारे साईं जे सहाबन हुजूर जे अचण जूं खुशियूं बि मल्हायूं, महफ़िलूं बि सजायूं, मीलाद जा मौजज़ा बयान बि करे हिक ॿिए खे ॿुधाया। मीलाद बयान करण जे लाइ हुजूर जे असहाबन महफ़िलूं सजायूं, जीअं अॼु तव्हां गड़ी यासीन में महफ़िल सजाई। चंडा चंडा हेॾे लिकी वञी था, एतिराज़ करे हेॾे मैदान में चंद माण्हुनि जी खल ख़राब मैदान में निकिरी ॻाल्हि कजे न। सुन्नी समाज जहिड़ा वीचारनि वटि इल्मु कोन्हे, पोइ उन्हनि खे ॿुधाईंदा हीअं छो थियो, हीअं छो थियो, हीअ शिरक आहे, हीअ बिदअत आहे, हीअ नाजाइज़ आहे, हीअं न करणु खपे। मुंहिंजा दोस्तो जे अचे असांजे कंहिं शेर मौलाना अब्दुल रहमान जहिड़े जवान सां ॻाल्हाइनि, घणे ॾींहं सां हुआ समझो था न। मूंखे कल्ह हिकिड़े वीडियो जी क्लिप मोकिली आहे, मौलवी इलियास घुमण जी। अॻु में ॿ टे ॾींहं मोकिली, वरी कल्ह बि हिकिड़े ॿिए में मोकिली आहे। मौलवी इलियास घुमण मूं वटि मौजूदु आहे, चवंदो त मां ॾेखारींदुसि। दिन पंजनि जो वॾो आलिम आहे, पंजाब में वॾो उनजो दारुल उलूम आहे, मदरसो अथसि। तव्हां यूट्यूब ते इलियास घुमण लिखंदो त उनजी तकरीरूं हज़ारनि जी तादाद में अची वेंदियूं। वॾो हिननि जो दिंग गुरू आहे, गुरू हिननि जो, सम्झो था न। उन तकरीर कई आहे, उन तकरीर में चवे थो त मदीने वारे साईं जे अचण जी ख़ुशी मल्हायो, मिलाद मल्हायो। चए थो जेको हुजूर जे अचण ते मिलाद न मल्हाए, ख़ुशी न मल्हाए, इहो काफ़िर आहे, इहो बेईमान आहे, इहो शैतान आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, सरकार जी आमद, दिलदार जी आमद। मां चयो 50 साल जो रोकींदो आहियो ऐं माण्हुनि खे त मिलाद न मल्हायो, पोइ 50 साल अॻु में तूं छा हुए? हाणे त चवीं थो त जेको मिलाद न मल्हाए इहो काफ़िर आहे, इहो शैतान आहे, इहो बेईमान आहे। भला इहो जेको फ़ैसिलो हाणे तूं ॾींदो 50 साल अॻु में तूं छा हुए? ऐं तुम्हारा फटे भाई जेके ॿिया आहिनि, जेके अञा बि इनकारी बीठा आहिनि, जेके अञा बि चवनि था मिलाद न मल्हायो, उहे छा हुया? ॻाल्हि सम्झो था या नथा सम्झो? असां त नंढपण खां ॼाए ॼम खां वठी मदीने वारे जो मिलाद पिया था मल्हायूं, पिया था। तव्हां ॿुधंदव आहे 18 सेकंडनि जी क्लिप। और खुश होना चाहिए। जो शख्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुनिया में आमद पर खुश नहीं है, वो शैतान है, काफिर है, बेईमान है।
अॼु न मञंदे त सुभाणे मञणो पवंदो, सुभाणे न मञंदे त परीहं मञणो पवंदो। मीलाद अॼु न मल्हाईंदे त सुभाणे मल्हाइणो पवंदो। इंशाअल्लाह पाकिस्तान में मीलाद वारनि जो दौर अचण वारो अथव। पुछनि था त मीलाद कंहिं मल्हायो, मीलाद जो दलील किथे आहे, सबूत किथे आहे? अचु त मां तोखे रिवायत पढ़ी ॿुधायां। किताब जो नालो आहे तनवीर फी मौलिदिल बशीर नज़ीर। उन किताब में रिवायत आने थो हजरत सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु, हुजूर जो प्यारो वसाबी आहे, मदीने वाले साईं जे घणियुनि हदीसुनि जो रावी आहे। 12 तारीख़ शहर में मस्जिद में वाइद हुयो, उते हिकिड़े आलम फरमायो त गौसे आज़म मुर्दा हयात न कया आहे। इहा आलम असांजे गरियासिन जे मियां मोहम्मद कासिम जे फर्ज़ंद ॿुधाई आहे मस्जिद में। महिरबानी, खुदा खुश कर दी। वो बिठा हाणे हदीस ॿुध, रिवायत ॿुध त सुन्ननि जा त हियां ठरी पवंदा। मीलाद जी ॻाल्हि ॿुधी आशिकनि जा हियां ठरी पवंदा ऐं हुननि जा सीना ॻरी पवंदा। सुन्ननि जा चेहरा गुलाब वांगुरु टिड़ी पवंदा, हुननि जा चेहरा जुलाब वांगुरु। हजरत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे त मर्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला बैत आमिर अंसारी। सुभान अल्लाह। असहाबी हो, उन जो नालो हो हजरत आमिर, अंसार कबीले खां हुयो। हजरत आमिर अंसारी जे घर खां मदीने वाले साईं जो गुज़र थियो। अब हे रियाज़ हुसैन जकरे साहब, नवाब अली जकरो ऐं साईं मुंहिंजा नियाज़ हुसैन जकरो, मंज़ूर गुल जकरो, इन्हनि जो घर आहे। अॼु तव्हां पंहिंजे घर में जीअं हीअ महफ़िल सजाई आहे, घर में महफ़िल सजाई आहे। मस्जिदुनि में त सदाईं मिलाद थियनि था, पर घर में महफ़िल। असहाबी हो हजरत आमिर अंसारी, उनजे घर जे अॻियूं घटी हुई मदीने जी गली। मर्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला बैत आमिर अंसारी। आमिर अंसारी असहाबी जे घर खां मदीने वाले मीर जो गुज़र थियो। हुजूर जो लंघिया त आवाज़ पियो अंदरों अचे। आमिर असहाबी पंहिंजे पुटनि खे, पंहिंजे पोटनि खे, पंहिंजे भाइरुनि खे, भाइटियुनि खे, नियाणियुनि खे, बच्चनि खे मदीने वारे साईं जे मीलाद जूं ॻाल्हियूं करे पियो ॿुधाए। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ले अपनाइही व अशीरतिही। पंहिंजे पुटनि खे, पंहिंजे घर जे भातियुनि रिश्तेदारनि खे मदीने वारे साईं जे विलादत जा मौजूदा पियो बयान करे ॿुधाए। चवंदा कहिड़े असां बि मिलाद मल्हायो, हे मिलाद सुभान अल्लाह। सची ॿुधायो त अॼु हिननि चखरनि जवाननि जे घर में जेको मिलाद पियो थो थिए, इहो ई त ज़िक्र थो थिए न हुज़ूर जे आमद जो। को तकरीर जे सूरत में, को शेर जे सूरत में हुज़ूर जे आमद जो ई त तज़किरो हली रहियो आहे। जेकॾहिं अॼु तव्हां पंहिंजे घर में हीअ महफ़िल
साईं फरमाइन था असहाबी कन नुजूम बेअय्यिहिम इख्तदैतुम एतदैतुम मुझा हड़ई सहाबी सितारन जे मिसल था जे पुठियों लगंदो जे रस्ते ते हलंदो तव्हां हिदायत वारा थी वेंदो। हाणे जे असहाबी पंहिंजे घर में महफिल मिलाद मल्हायूं वेठो आहे त पोइ असां बि असहाबनि जे तरीक़े सुन्नत खे जारी वेठा आहियूं। ॻाल्हि सम्झ में आयो? हाणे ही त हुयो असहाबी जो अमल ऐं मदीने वारो मीर जो गुज़रियो सोना हबीब जो लंघिया अथऊं त ॿुधऊं ओॾी महिल पियो चए यकूल हाज़ल यौम ओ मुंहिंजा पुट ए बच्चो उहो अॼो को ॾींहुं अथव मीलाद वारो। प्यारो उहो जीअं असां ॿारहीं रबिउल अव्वल मल्हाईंदा आहियूं न हज़रत आमिर अंसारी बि घर में उहो ई ॾियारो मल्हायूं वेठो हुयो। चए पियो यकूल हाज़ल यौम ही ॾींहुं अथव जंहिंमें मदीने वारे साईं जी आमद थी हुई। जॾहिं हिन जी इहा गुफ्तगू हबीबन करीमन ॿुधी उन्हनि जा घर के वॾा कोट ते वॾियूं भितियूं कोन अखा झूपड़ा अंदरो ॻाल्हाए पियो त मदीने वारे साईं रस्ते सां वेंदे उनजी गुफ्तगू ॿुधी वरिती। हुज़ूर जो मीलाद जेको बयान पियो करे उहो हबीबन करीमन ॿुधो। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह फतह लक अबवाब रहमा। ओ आमिर तो जो मुंहिंजो मीलाद बयान कयो बच्चन खे ॿुधायो आहे अॼु रब तुंहिंजे लाइ रहमत जा दर खोले छॾिया आहिनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, सरकार जी आमद, दिलदार जी आमद। सुभान अल्लाह। इन्नल्लाह फतह लक अबवाब रहमा। ए आमिर रब तुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। मुड़े ध्यानु कयो दर खुलंदो उहो आहे जेको खोलबो उहो आहे जेको बंद उन खे कबो आहे जेको खुलियल हुजे। हाणे साईं था फरमाइनि त इन्नल्लाह फतह लक अबवाब रहमत। अबवाब बाब जो जमो आहे हिकिड़ो दर न घणा दरवाज़ा। और रहमत जा दरवाज़ा जेके बंद हुया तुंहिंजे मीलाद मल्हाइण जे करे रब तुंहिंजे लाइ उहे रहमत जा दर खोले छॾिया आहिनि। मालूम थियो त मीलाद वारनि जे लाइ रब रहमत जा दर खोले थो। सुन्नी तोखे मुबारका रहमत जा दर रब तो लाइ खोलिया आहिनि। हो छो मीलाद मल्हाईंदा जिते दर ई बंदि पिया आहिनि? उन्हनि ते रहमत जा दर ई बंदि आहिनि उहो छो मीलाद मल्हाईंदा? खुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुख ॻोल्हावा रातर लथा जाम मके में आयो। खुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम खुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुख ॾोलावा रातर लथा जाम मके में आयो। हाणे पैसा मुंहिंजे न घुर मुंहिंजी रुॻे ॻाल्हि बि थो मुंहिंजे लाइ लख थी वियो। मुंहिंजी रुॻे ॻाल्हि हिकिड़ी सीने में सांडे वञो मुंहिंजे लाइ लख रुपया थी वियो। सरकार जी आमद, सोने जी आमद, दिलबर जी आमद। ओ
बरथर लगी बहारी गुलशन में गुल खिड़ी पिया बरथर लगी बहारी मोरन ते गीत गाया जे वक्त जाम लायो खुशियों मल्हायो मोमिन माखियों मखण विरायो भत चावल जी मुका दई रही ने पर मुंजी त दिल चवे थी त मुस्तफा जी अचन थे तू माखी मेरा है मक्खन ओ आयो हबीब आयो आयो हबीब आयो खुशियों मल्हायो मोमिन हिक देखियो मुबारक हिक देखियो मुबारक माखियों मखण विरहायो हदीस जा लफ्ज़ ॿुध अञा मिले या न ठरई त पोइ सुभान अल्लाह साईं फरमाइनि था इन्नल्लाह फतह लक अबवाब रहमत ए आमिर तुझको मिलाद बयान कयो आ तो ते रहमत जा हड़ई दर खुली विया व मलाइकतहू कुल्लुहुम यस्तगफिरून लक रब जा हड़ई मलाइका अज तुझे ला दुआऊं था घुरन पिया तुझे ला बख्शिश था घुरन पिया मलाइकन जी रब ड्यूटी लगाई आ हे जैसी ते मिलाद जो बयान करे न तवा इने जे ला दुआऊं ही घुरो असां जो त ईमान आ न हिकड़ो मोमिन कंहिंजे लाइ दुआ घुरे थो त अल्लाह उन हथ खाली नथो को वली कंहिंजे लाइ दुआ घुरे त हथ रब खाली नथो मोटाए पर हे जो मलाइक हिकड़ो मलाइक कंहिंजे लाइ हिकड़ो मलाइक दुआ घुरे न मलाइक जी दुआ रद्द न थींदी आहे पर हिकड़ो मलाइक न मलाइक त हू कुल्लुहुम हड़ई जो हड़ई सब जो सब मलाइक उन जे लाइ दुआ था घुरनि जेको मदीने वारे जो मिलाद थो ॿुधायो अहिड़ो कमु कजे या न कजे कजे या न कजे ऐं जेको इन कम खां तोखे झले थो इहो तुंहिंजो सजण आहे या दुश्मन अञा हदीस जो आख़िरी जुमिलो पोइते रहियल आहे दिल हाज़िर कयो त मां हदीस जो जुमिलो पढ़ा मदीने वारे साईं फरमायो साहिब मन फ़अल फ़अलक नजा निजातक ए आमिर जेको अॼु अमल तो कयो आहे मुंहिंजो उम्मती जेको बि इहो अमल कंदो जीअं तोखे छोटकारो मिलियो आहे ईअं उनखे बि छोटकारो मिलंदो अल्लाह जे नबीअ जे साम्हूं को ग़लत कमु थिए नाजाइज़ कमु थिए शिरक हुजे हराम फेल थिए त अल्लाह जो नबी उनजो हक़ आहे त उनखे रोके नबी जे साम्हूं ग़लत कमु थींदो त नबी ख़ामोश न रहंदो उनजी रहबरी कंदो रहनुमाई कंदो त इहो कमु ग़लत आहे सही रस्तो ही आहे पर मदीने वारे साईं जे अॻियां मीलाद असहाबी बयान करे हुज़ूर ॿुधनि ख़ुशि थियनि उनखे बिशारत ॾियनि मलाइकनि जे दुआऊं थी ख़ुशख़बरी ॾियनि पर हीअं फरमाइनि त अॼु जीअं तो जेको अमल कयो आहे न जेको मुंहिंजो उम्मती इहो अमल कंदो जीअं तोखे निजात मिली आहे तीअं उनखे बि छोटकारो मिलंदो मालूम थियो त मीलाद वारनि सां रब जूं ख़ासि महिरबानियूं थियूं थियनि मीलाद वारनि सां रब जा ख़ासि
पोछा था जो मिलाद कजे या न कजे वाह तुम जो अचणा बुत घोरा थियणा की तुझा मोजज़ा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा ही हली वई ख़बर अॼु मके जे शहर ही हली वई ख़बर अॼु मके जे शहर मूरज में क्या चिता मूरज में क्या चिता देह सारे दिखा मरहबा मरहबा जंहिंखे बि ज़बान ॾिनी आहे हिकिड़ो लफ़्ज़ त तव्हां बि चओ मरहबा 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 हुरूं आयूं हली आमिना सां मिली तन ते सेहरा पढ़िया तन ते सेहरा पढ़िया कोट किसरा गिरिया मरहबा 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 अॼु त मिलाद हुआ हर कोई शाद हुआ केड़ा 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 शामिल थिया अॼु त मिलाद हुआ हर कोई शाद हुआ लख मुबारक मिठा चाह जा पढ़ चिठा मरहबा मरहबा अञा ज़ौक़ सां मरहबा 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 दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या नारे तकबीर नारे रिसालत सभी राजा तमते खड़ी कर नारे जो जवान नारे रिसालत नारे तकबीर नारे हैदरी सरकार की आमद सरदार की आमद यासीन की आमद ताहा की आमद मुज़म्मिल की आमद मुदस्सिर की आमद हाज़िर व नाज़िर की आमद रहमतल लिल आलमीन की आमद बोली साहब रिवायत तो पढ़ा तव्हांजो तवज्जो चाहिए सलाम मदीनो ॾेखारी मदीने वारे साईं जो सौट नालो अथसि अब्दुल्ला बिन अब्बास हिब्रुल उम्मह हिन उम्मत जो क़ुरान जो सभ खां वॾो मुफ़स्सिर हिकिड़े ॾींहुं पंहिंजे घर में वेठो पंहिंजे घर में पंहिंजे बच्चन सां पंहिंजे मोतक़िदनि पंहिंजे मुहिबनि सां गॾु वेठो हो अन्नहु कान युहद्दिसु ज़ात यौमिन फी बैतिही वक़ाइअ विलादतिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में जेके माण्हू जमा थिया उन्हनि खे मुस्तफ़ा करीम जे विलादत जा वाक़ियात बयान करे पियो ॿुधाए वाक़ियात मिलाद वारा बयान करे पियो ॿुधाए पंहिंजी क़ौम खे पियो ॿुधाए हिकिड़ो माण्हू न ॿ न चार न क़ौम जो क़ौम गॾु थी वेठी यानी घणा माण्हू गॾु थियल हुया या अकेलो रुॻे चेन पंजनि सां न पर पंहिंजे पूरे जथे जमायत सां गॾु इब्न अब्बास उन्हनि खे मिलाद जा मदीने
वारे साईं दे आमद जा मौजज़ा पियो बयान करे ॿुधाए फयस्तबशिरून वो जेके ॿुधन पिया से ख़ुश पिया थियनि जेके ॿुधन पिया जेके ॿुधन पिया उहे ठरनि पिया छो त उहे ॿुधण वारा सभु सहाबी हुया ठरंदा आहिनि वहाबी मुस्तफा जे मीलाद ते सहाबी ठरंदा आहिनि वहाबी ठरंदा आहिनि सम्झो था ॻाल्हि खे हे गॾु थिया जेके इब्न अब्बास सां वेठा हुया इहे हुया केरु असहाबी फयस्तबशिरून वो ख़ुश पिया थियनि टिड़नि पिया उन्हनि जा चेहरा बहकनि पिया मूंखे ज़िंदगी गुज़री आहे मीलाद बयान कंदे सुभान अल्लाह मजमे ते नज़र हूंदी आहे चेहरा मां त परे खां सुञाणंदो आहियां कशफ मूंखे कोन थींदो आहे कशफ थींदो आहे वॾीअ बुज़ुर्गनि जे मां हिकिड़ो गुनहगार आहियां बाक़ी एतिरो सो ख़बर पवंदी आहे त मुस्तफा जो शान ॿुधण सां जिन जूं दिलियूं ठरनि थियूं जिन जा सीना ठरनि था उहे मां परे खां सुञाणंदो आहियां सुभान अल्लाह फयस्तबशिरून हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास पे मीलाद बयान करे त वो जेका कौम गॾु थी वेठी हुई उहे ख़ुश ठरनि पिया व यहमदून अल्लाह ऐं अल्लाह जो हम्द पिया पढ़नि अल्हम्दुलिल्लाह जो अहिड़ो नबी असांखे मिलियो अहिड़ो महबूब असांखे मिलियो अल्हम्दुलिल्लाह 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 नबी मदीने वारो साईं मिलियो मदीने वारो मिलियो चओ अल्हम्दुलिल्लाह मदीने वारो साईं मिलियो नबीअनि जो सरदार मिलियो रहमत जो फेकर मिलियो यतीमनि जो यार मिलियो चओ अल्हम्दुलिल्लाह ग़रीबनि जो ग़मख़्वार मिलियो मिस्कीननि जो मददगार मिलियो अल्लाह जो हबीब मिलियो साहिबुल ताज मिलियो साहिबुल मेराज मिलियो साहिबुल बुराक मिलियो साहिबुल अलम मिलियो फातिमतु ज़हरा जो बाबू मिलियो हसनैन जो नानो मिलियो अरब अजम जो सरदार मिलियो सारी कायनात जो इमाम मिलियो अल्हम्दुलिल्लाह इब्न अब्बास जो बयान करे ऐं मूंखे चवनि अल्हम्दुलिल्लाह ख़ुश बि थियनि पिया ऐं अल्हम्दुलिल्लाह बि चवनि पिया वयुसल्लून अलैहि ऐं मदीने वारे साईं ते सलात बि पढ़नि लॻा तव्हां बि पढ़ो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल गड़ी वारा थोड़ो ध्यान चाहिए तव्हांजो ही मीलाद हले पियो इब्न अब्बास बयान करे पियो ऐं असहाबी उथनि पिया फइज़ा जाअ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओचितो मदीने वारो पाण अची वियो इशारो इन पासे आ त जिते मीलाद थींदो आहे जे मोहबत वारा मीलाद मल्हाईंदा आहिनि ऐं मुमकिन आहे त दिल पर नबी खणी करम नवाज़ी करे यार यंगण ते मोजईंदो ओ कहिड़ी कयां मेहमानी अला या
खुश नसीब ऐं मुमकिना जो करीम खड़ी कर मोकल पजो जलवो ॾेखार सुभान अल्लाह छो त अल्लाह जा नबी पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा आहिनि। इमाम बहकी रिवायत आणे थो इन नबी अल्लाह हय्युन युरज़क़ बेशक अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार में ज़िंदा उनखे रिज़्क़ बि ॾिनो वेंदो। इब्न कय्यम जेके सॼी दुनिया जे वहाबियुनि जी नानी है इब्न कय्यम जो दादा ये असां वटि जेके टोला टोला है जमात इस्लामी जुदा अहले हदीस जुदा देवबंदी जुदा ये जेकी बि बदमज़हब टोला टोला है न इन्हनि जी नानी सभिनी जी हिकिड़ी अथव। सम्झो था न मथे वञी इहे सभु नानाननि में गॾु आहे। इब्न तैमिया इन्हनि जी नानी आहे। इब्न तैमिया जो वॾो शागिर्द आहे इब्न कय्यम। उन किताब रूह लिखियो आहे, उन में इब्न कय्यम बि लिखियो आहे, पर असांजे इमाम जलालुद्दीन सुयूती बि लिखियो शरह सुदूर त नबीअनि जा रूह वलियनि जा रूह आज़ाद हूंदा आहिनि, जिते बि वञणु चाहिनि त वञी सघनि था, जंहिंखे दीदार कराइणु चाहिनि त कराए सघनि था। हीअ जेका धरती आहे न इहा धरती उन्हनि खे रब मिल्क करे ॾिनी आहे। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूर मिन बअदि ज़िक्र अन्नल अर्ज़ यरिसुहा इबादी सालिहून। तौरात खां पोइ ज़बूर में असां लिखी छॾियो होसीं त हिन धरती जा जेके वारिस आहिनि मुंहिंजा बाना आहिनि, जेके सालिह बाना आहिनि। धरती जा वारिस धरती जा मालिक उहे आहिनि। पोइ जेको मालिक हूंदो आहे न पंहिंजे बनीअ ते फेरो ॾियणो ज़मींदार वरी बनी घुमण वञे त केरु रोकींदुसि? हीअ धरती मदीने वारे साईं जी मिल्क आहे, मुस्तफा जे उम्मत जे वलीअ जी मिल्क आहे। उहे जिते बि वञणु चाहिनि रूहानी तरह वञी सघनि था, पर मदीने वारो साईं अगरि जिस्मानी तरह बि किथे वञणु चाहे त हुज़ूर वञी सघनि था। हाणे ही इब्न अब्बास मजलिस लॻायूं वेठो पंहिंजे घर में त हुज़ूर ओचितो अची विया। मदीने वारा साईं जिते मीलाद थींदो आहे उते मदीने वारो करम कंदो आहे। पोइ जिन महिल साईं जन ॾिठो त ही मीलाद पियो पढ़े, हू क़ौम सॼी ॿुधे पई त महबूबन करीमनि ख़बर अथव छा फरमायो? ख़बर अथव मदीने वारे छा फरमायो? हुज़ूर जन फरमायो, हे मीलाद पढ़ण वारो ॿुधण वारो, हलत लकुम शफ़ाअती, अव्हांजे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हलाल थी वई। मुंहिंजी शफ़ाअत तव्हांजे लाइ हलाल थी वई। तव्हांजी मां शफ़ाअत कंदुसि। रहमत जा दर बि खुलनि, मलाइक दुआऊं बि ॾियनि, मदीने वारो पाण बि कर्म करे ऐं हुज़ूर जी शफ़ाअत बि मिले। अञा ॿियो छा खपेव? अञा कुझु खपेव छा? तव्हांखे ख़बर पैसा जी कक्षा वारी हिकिड़ो हुनखे चयो जन्नत ॾे या जहन्नम ॾे, जिते पोइ पैसे जो फ़ाइदो हुजे।
मां अचा पियो गाॾी में जी साईं हिकिड़े बचड़ा बीठा हुजनि उन्हनि हथ ॾिनो मां चयो हाणे गाॾी ख़ाली आहे पुछियो खई थो वञा अॻिते मुंहिंजो हाणे हिन बहाने सां ॿ टे ॻाल्हियूं ख़ुदा रसूल जूं ॿुधाई ॿिन्ही खे कंदुसि हुनखे विहारियो ॿिन्ही खे खणी हलियुसि अॻिते पोइ 20-25 किलोमीटर अॻिते हुनजो जिते लहणो हुयो मां सॼी वाट हिननि खे तकरीर कंदो हुयुसि नसीहत बाबा नमाज़ पढ़ो ही फ़ाइदो आहे ही आहे जेॾी महिल लहण वारा थिया इहे ॻाल्हियूं सभु तुंहिंजो सोन वणियूं असांखे भलियूं ॻाल्हियूं पर अहिड़ो को वज़ीफ़ो अथई जंहिंमें पैसा पैसो मिले पैसे जी लंछण वॾी लॻी पई हर कंहिंखे मीलाद मल्हाइण वारा जेको दिल जान सां मीलाद मल्हाईंदो आहे रब हुनजे पैसे में माल में इज़त में दीन में बरकतूं विझंदो वञी आज़माए ॾिस मदीने वारे साईं जे अचण जूं ख़ुशियूं मल्हाए अल्लाह तोखे हमेशह ख़ुशियूं ॾेखारींदो उन्हनि खे मिलंदी आहे जेके मदीने वारे जे अचण जूं ख़ुशियूं मल्हाईंदा चओ सल्लल्लाहु अलैहि दिल घुरे वेंदी सुभान अल्लाह आखिर में पैसनि वारो नुस्ख़ो ॿुधाईंदो अथव सची थो सुभान अल्लाह हिकिड़े माण्हू में वधीक ॾिसियो न जॾहिं मां बुख थो मरां वेठो वेठो आहियां मुंहिंजो वधीक ॾिसियो मां 6 महीननि खां पोइ आयो चई वधीक तव्हां मरो पढ़ियो अथव पैसा ईअं था वसनि की मींहुं वसंदो
हिकिड़ो ॿियो आयो उन चयोसीं मूंखे को वज़ीफ़ो ॾसियो रिस्क में तंगी आहे उनखे त साॻियो वज़ीफ़ो ॾसियो वञी पढ़ी मोटी आयो चई ॿिया क्यों डोर जो फेरो आहे वज़ीफ़ो त साॻियो आहे ॿुधाइण वारो बि साॻियो आहे पर हुनजी नियत सुठी हुई उनखे पैसा वसनि था ऐं तो अॻियो नूर विच में पीर भलो या वैसा पीर त खणी मुर्शिद कामिल हुजे पर जेकॾहिं वैसा न आहे अक़ीदो न आहे त फ़ाइदो न थींदो चओ सल्लल्लाहु इमाम जलालुद्दीन सुयूती किताब आहे ख़साइसुल कुबरा जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 80 ॿियो किताब सीरत पाक जो आहे इम्तिलाउल अस्मा जिल्द चोथों सुफ़ो 59 इन्हनि ॿिन्ही किताबनि में रिवायत बीठी आहे हज़रत अमर बिन कुतैबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत करे मुझे मुस्तफा जे मीलाद जो वाक़ियो थो बयान करे सुभान अल्लाह फरमाए तो लम्मा हज़रत विलादत आमिनत जॾहिं बीबी आमिना वटि मदीने वारे साईं जे विलादत जो वक़्तु वेझो थियो मुस्तफा जे विलादत जो मीलाद जो मीलाद किथे लिखियल आहे क़ुरान में घुमई ये मीलाद असां बि था बयान कनि साईं था बयान कनि लम्मा हज़रत विलादत आमिनत जॾहिं बीबी आमिना साईं वटि मुंहिंजे लॼपाल नबी जे विलादत जो वॻड़ो वेझो थियो क़ाल अल्लाह लिमलाइकतिही इफ़्तहू अबवाब अस्समा रब पंहिंजे मलाइकनि खे हुकुम ॾिनो त आसमाननि जा दर खोलियो मौला छाजे लाइ दर खोलाई रब फरमायो मुंहिंजो दिल पर मोहम्मद थो अचे आसमान जा इफ़्तहू अबवाब अस्समाए कुल्लहा व अबवाबल जनान सब जो सब आसमान जा दर खोलियो ऐं बेहिश्त जा हरी दर खोलियो व अमर अल्लाहुल मलाइकत बिल हुज़ूर अल्लाह हुकुम ॾिनो ए मलाइको अवां सभु आमिना जे घर वटि आस पास हाज़िर थी वञो बादशाह ईंदा आहिनि न उन्हनि खे प्रोटोकॉल मिलंदो आहे प्रोटोकॉल फौज ईंदी सिपाह ईंदो अॻियों पोयों सिपूं ॿधी बीहंदा उनखे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो उनखे 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वेंदी अॼु सरदारनि जो सरदार मोहम्मद ताजदार रब फरमायो मलाइको आसमाननि तां लही वञो ऐं वञी आमिना जे घर जे चौधारी कतारूं करे बीहो पोइ जेॾीमहिल मलाइक लही आया न ख़बरदार छा पिया कनि सुभान अल्लाह मलाइक छा पिया कनि तो बशिर बाबहा बाबा हिकिड़ा मलाइक ॿियनि मलाइकनि खे मुबारकूं पिया ॾियनि छा पिया कनि असां सुठी मुबारक ॾींदा आहियूं न उन्हनि खे वरी चिड़ लॻंदी आहे त हीअ मुबारक वरी किथां मत कई अथव उहा हीअ मुबारक जी शुरूआत असां न कई आहे रब जे मोकिलियल मलाइकनि शुरूआत कई आहे फलक के ज़ारो ज़मीन
हिकिड़ा फड़न था, हिकिड़ा वरी चांहि जे कोप जे इंतज़ार में वेठा अलाए सभिनी खे चखरा कोन चांहि पीआरींदा, भत सभई खाईंदो, चांहि जिन खे मिलंदी मिलंदी त हाणे मीलाद हूंदो, आसरो न कयो चांहि जो। चओ सल्लल्लाहु चप्पल हुआ से उठा दिया। सुभान अल्लाह कदे कदे खुशी में मार जो आशिक ही हो भाई सुभान अल्लाह चप्पल पे जान जमात जन में रूह नहीं, जन में गल की ज़बान नहीं, वो जमात चप्पल पहाड़ जिबाल दुनिया सारी दुनिया जा चप्पल उभा थी विया, खड़ा थी विया, ये जमात खुशी में झूमण लगा। बिहार ऐं जेके समुंड जा पाणी आहिनि उहे हीअं उभामी पिया, हीअं लहरूं ॾेई मथे उॿारा ॾियण लॻा। चप्पलन पे झूमिया त पाणी समुंड जा पाणी पे झूमण लॻा, हेठि मथे लहरूं चढ़ण लॻियूं। साचे लाइ त मदीने वारो मीर आयो। सरकार जी आमद, दिलदार जी आमद, यासीन जी आमद, ताहा जी आमद। अनोखा निराला वो ज़ीशान आया, वो सारे रसूलों का सुल्तान आया। अरे कज खुलाओ, अरे बादशाहो, निगाहें झुकाओ, हुजूर आ गए, बोलो हुजूर आ गए। समा है सनाए हबीबे खुदा का, ये मीलाद है सरवरे अंबिया का। दरूदों के गजरे, सलामों के तोहफे, गुलामों सजाओ, हुजूर आ गए, बोलो हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए। सुभान अल्लाह। तुबाशिरु अहलुहा, जेके समुंड में जानवर हुया उहे बि खुशू मल्हाइण लॻा। हाणे मच्छुनि खे कीअं ख़बर पई त मुस्तफ़ा आयो आहे? चप्पलनि खे कीअं ख़बर पई त मदीने वारो आयो आहे? ॻाल्हि सम्झ में अचेव थी? रब पाण काइनात में पड़ा फेराया, मलाइकनि खे हुकुम ॾिनई त ज़मीनुनि आसमाननि में फलकनि फर्शनि में हर जाइ ते ऐलान कयो त मुंहिंजो महबूब तो सॼी काइनात में खुशी पई हले। पर शैतान इब्लीस धूड़ मथे में जो पिटे घोड़ा
अरे तुखे छा थियो आहे सॼी दुनिया पंहिंजी ख़ुशी मल्हाए तोखे न भागा छा थियो मदीने वारो आयो मां के गुनाह कराईंदुसि कंहिंखे चोरी कंहिंखे ज़िना कंहिंखे शराब कंहिंखे दाड़ो कंहिंखे फुर गुनाह कराईंदुसि वरी मदीने वारो जो नज़रे करम कंदो अड़ई गुनाह माफ़ जे मदीने वारो क़यामत जे ॾियारे ईंदो त गुनाहगारनि जी बि शफ़ाअत करे उन्हनि खे बि छॾाए जन्नत ॾे वञे मूं वारो टिभो सुभान अल्लाह मूं वारी कई कमाई चट मां तॾहिं थो पिटियां त मदीने वारो मीर आयो आहे मूं वारी महिनत मूं वारे पोहे ते पाणी फिरी वेंदो रब जो हुकुम मिलियो हिन निभाई खे वठोसि छा कयो वउखिज़ शैतान फकुल सबईन खल्ला रब जो हुकुम मिलियो त 70 गिचीअ में विझोसि 70 गट जहन्नम जा बाहि जा गट इहे गिचीअ में विझोसि वउल्किय मनकूसन फी लुज्जतिल बहर इनखे वञी समुंड में ऊंधो करे विझंदा मनकूसा आहे आलिम सगोरा वेठा आहिनि पुछो त मनकूसा जी माना छा आहे मनकूसा सरवा टंगू मथे मुंडी हेठि ये साईं जी रब जो हुकुम मिलियो त इनखे वठोसि 70 गट गिचीअ में विझी ऊंधे मुंहुं वञी समुंडनि में उछलायोसि अॼु मीलाद थिए थो न त बसि उहे इब्लीस एंड कंपनी इन्हनि केला मारणु करी थो वञे बाक़ी त सॼी दुनिया ख़ुशियुनि में सुभान अल्लाह अहिड़ो काइनात में कंहिंजो मीलाद न थियो जहिड़ो मदीने वारे साईं जो मीलाद बराबर 1.25 लख नबी आया हज़रत आदम जी तख़लीक़ थी मिटी मचा उनजो वजूद ठाहियो वियो बाक़ी सभु नबीअ जी विलादत थी पर कंहिंजी विलादत ईअं कोन थी ये तुंहिंजे मुंहिंजे नबी जी न तुंहिंजो मट मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली चयो तो अय्युकुम मिसली तू सुनो सारी खलकत में तू सुनो सारी तू सुन तो शम्स यौमैदिन नूरन अज़ीमा ऐं उन ॾींहुं जॾहिं साईं जन जी विलादत थी त सिज खे ख़ुसूसी नूर अज़ीम ॾेई चिमकायो
पुट मां तव्हांजो ध्यानु चाहींदुसि। ॾिसो न, बैटरी हूंदी आहे उनखे चार्ज कबो आहे, त पोइ बैटरी जॾहिं चार्ज हूंदी त उन मां रोशनी ईंदी, ठीकु आहे न। पर हलंदे हलंदे बैटरी डाउन थी वेंदी, जॾहिं डाउन थी वई त उनजी रोशनी घटिजी वेंदी, घटिबे पोइ उनखे ज़रूरत हूंदी आहे वरी चार्ज करण जी। सुभान अल्लाह। उनखे चार्ज कबो आहे, एनर्जी उनमें दाख़िल कबी आहे, तॾहिं वरी उहा बैटरी चार्ज थी वेंदी, वरी चिमकण शुरू थी वेंदी। हाणे हे सिज सत्यन खां वठी पियो थो चिमके, इहो किथों थो चार्ज थिए? सिज हिकिड़ो गिरा हुआ, सितारा सयारा जीअं असांजी ज़मीन आहे न, सिज बि ईअं हिकिड़ो गिरा हुआ आसमान जो, सयारो आहे, सितारो आहे। हाणे इन खे जेका इहा रोशनी थी मिले, इहा रोशनी चार्जिंग इनजी किथों थी थिए? हदीस जा लफ़्ज़ आहिनि त मुस्तफ़ा जी विलादत थी, मुस्तफ़ा जे चेहरे जे नूर मंझां सिज खे चार्ज कयो वियो। सिज जो सोर्स ऑफ एनर्जी, सिज जो पावर, सिज खे चार्ज करण वारो, अॼु बि जेकॾहिं सिज खे तनवीर ऐं रोशनी मिले थी त मुंहिंजे मुस्तफ़ा जे मुखड़े मंझां चंड जी चाटोकी मुस्तफ़ा जे चेहरे जो नूर अथई। ख़ुदा जाने जहान में जेका बि रोशनी आहे, सा मदीने वारे साईं जे नूर मंझां या रोशनी थी भले हिकिड़ी नूर हुजे त नूर नज़र अचे। हे नूर आहे, बती करे जी इहो नूर आहे, अंधे खे नज़र ईंदी? जंहिंखे अखियुनि में नूर हूंदो त नूर ॾिसंदो, जंहिंखे नूर न हूंदो उनखे नूर नज़र। तूं सुन्नी नूर वारो ई तॾहिं नूर मञंदो, जेके बेनूर आहिनि उनखे नूर जो पैकर मदीने वारो नूर न नज़र ईंदो आहे। उहो चवंदो असां जहिड़ो बशर हो, खाईंदो हो पीअंदो हो, उनखे बशरियत नज़र ईंदी आहे। पर जिनखे नूरानियत हूंदी आहे न अंदर में, उन्हनि खे मुस्तफ़ा जो नूर बि नज़र ईंदो। सुभान अल्लाह। व उकीम अला रअसिहा सबून अल्फ हूरा फिल हवा। अल्लाह ताला 70,000 हूरूं विझूं जेके अम्मा आमिना साईं जे सेरां दी कान अचे बीठियूं, पर बीठियूं हवा में। ध्यान कयो, हे टिशू पेपर हिनखे इहो बीठो हवा में, पर इनखे टेक आहे मुंहिंजे हथ में। साइंस जो नज़रियो आहे ही जेका अर्थ आहे हिन में ग्रेविटी आहे, ग्रेविटी तव्हां फिजिक्स पढ़ी हूंदी स्कूलनि में कॉलेजनि में। ग्रेविटी जेके सरबो आहे कशिश सकिन, ज़मीन जे अंदर हिकिड़ी छिक, हर शइ खे ज़मीन पाण ॾे छिकींदी। असां चवंदा ही शइ जो वज़न आहे, पर इहो वज़न न आहे, इहा ज़मीन जी छिक आहे जेका ज़मीन खे पाण ॾे छिके थी। जेतिरो उन शइ जो मायो मवाद कसीब हूंदो उनखे ओतिरो ज़मीन ज़्यादा छिकींदी। असां चवंदासीं त ही लोह आहे, वधीक वज़न ई आहे। इहो वज़न न आहे, इहो ज़मीन जी छिक आहे। जेकॾहिं तव्हां 85 किलोमीटर ज़मीन खां मथे हलिया वञो न, ज़मीन जी कशिश सिकिल ख़तम थी वेंदी। माण्हू ईअं उॾामंदाजी हले, फूकड़नि वांगुरु माण्हू हलंदा अचंदा, उहे हेठि न ईंदा, किरंदा न, छो त मथे वञण सां वज़न ख़तम थींदो वञे, छो त ज़मीन जी कशिश सिकिल ख़तम थी वञे। जेकॾहिं हीअं का शइ बीहे
तो उनके जमीन छिके थी, पर इनके इजाफी एनर्जी खपे बीहण जे लाइ। हाणे इहो मुंहिंजो हथ जो मुंहिंजी ताक़त लॻे थी तॾहिं इहो बीठो। हाणे हे जेके 70,000 हूरूं बीठियूं हवा में, इन्हनि खे ग्रेविटेशनल हूंदी आहे न, कीअं बीठियूं हूं? अरे मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा जो मौजूदो हे पावर मदीने वारे साईं जो, मुंहिंजे लजपाल नबी जो पावर 70,000 हूरूं दिल पर नबी जे आजिया इस्तक़बाल जे सुभान अल्लाह। यंतज़िरून विलादत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये 70,000 हूरूं मोहम्मद मुस्तफा करीम जे विलादत जे इंतजार में हुयूं। अर्ज़ कयो हूरूं आयूं हली आमिना सां मिली, तुझी रोशनी जी हींअर ज़रूरत न आहे। 77 चंड तूं चंड लिखी वञ, अॼु तुंहिंजे चांड्रोगी जी ज़रूरत न आहे, सिज तुंहिंजे सुहाए जी ज़रूरत न आहे। मौला तुंहिंजो इरादो आहे, रब फरमायो अॼु जहान खे तुंहिंजे मोहम्मद जे नूर सां चिपकाई। फकीर अर्ज़ो करे चंद्र चांड्रो जी कर सिज थोरो सबुर, चंद्र चांड्रो जी कर सिज थोरो सबुर, सूह कर सोच पर तू बाते दबा। करमुला क्या करम मिटिया जोरो जुर्म, छोड़े सजदा दिबा शुक्र सजदा दिबा रूह राजी कबा। मरहबा मरहबा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेॾीमहिल हुज़ूर जी आमद थी थिए त हूरूं मुंहिंजे दिल पर नबी जे इंतज़ार में, मलाइका इंतज़ार में, त सरदार जो सरदार वकान कद अज़िन अल्लाह तिल्क सनत लिनिसाए दुनिया अय्यमिन ज़ुकूरन करामतन लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मिलियो त सॼी दुनिया में जेतिरियूं बि औरतूं बे औलाद आहिनि उन्हनि खे पुटाणो औलाद थो ॾे। करामतन लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
मुझे महबूब जी इज्जत अफजाई जेका मुझे महबूब जी आमद दे खुशी कंदे रब सजे जहान जे रे औलाद के औलाद जखर में जो पंजो रुपए घर सिंगारियो है ना अल्लाह सजे जहान के सिंगारियो ये सिंगारी व अल्लाह तबका शजरतुन इल्ला हुमिलत रब हुकुम नो को पर जेको सुकला ने के साओ कयो जेको बिना मेवे जे आने के मेवेदार बनायो अणमुदायता मेवा बण छले बीटा अंदर जी मौसमी कोने का रब जन बीटा है जी मुद्द नहीं पर मुस्तफा जे मिलाद जे खुशी में रब अना मुदायता मेवा वण पे लगाए जेके वैरान पट हुया वे आबाद थी विया जिते टुकर हुया उते सुकर ऐं सणायूं थी वियूं वला खौफुन इल्ला अमना मुझे ध्यान करो हर मानू के कान का परेशानी है सच्चा सही सच्चा पत्थर पर सूरज लगेंगे पड़े हिकड़ो उची चवे जी के का गणती का भी परेशानी कुछ बनाए मान तो ठीक सुभान अल्लाह हर मानू आए कान का हाथ तो जरूरत आए पूर्ण मान के पंज जरूरतूं हूंदियूं हां सही हां हिना ते के जरूरत हूंदी हां सही हां के पुत्र परणायो बेशक के नियाणी उठारणी के कर्जवा के दर्दवा के बीमारी अच्छा सही हर मानू सूरत में पियो बेशक हां सही आए कि नहीं जे साल मदीने वाले जी विलादत थी न रब हुकुम दिनो तो हर मानू जा कर्म लायो कर्ज लायो बीमारन के शिफा जो मुश्किल ज़िंदगी मुश्किलातूं हल तो कया दुनिया में को भी दुख वारो न हुजे सबको सुख वारो दे दो मुझो महबूब गुलाम ये रसूल में मुखे तो ॿुधायो गढ़ी वाला पियो मिलाद तव्हां चओ छा केता खुशी जी चओ छा केता तव्हां जो त के मिलाद मनायो रे मिलाद अल्लाह पाक पंहिंजे जहान हर हमज़दा गमर बलाई मदीने वाले साईं जे सदके बेऔलादन के पुत्र मिलिया हाजतमंदन जो हाजतूं पूरियूं थियूं ज़रूरतमंदन जो ज़रूरतूं पूरियूं थियूं सुका वण सावा थी विया जबल पिया झूमन पाणी पिया लहम सारनि वण पिया खुशबू हणनि अणबधाइता मेवा पिया ॾियनि ख़ुदा जो कसम रिवायत में अचे थो हीअं पखी जंहिंमें रब जो ऐलान थियो न पखी ओभर जा ओलह जा ओभर ॾे हीअं उॾाम ते खर्चियूं ॾींदे गिराकड़ी पाए हिक ॿिए खे चवनि पिया मुबारक अथई झंगल जा जानवर हिक ॿिए खे मुबारक मदीने वारो मीर आयो सोनो लजपाल नबी आयो अहिड़े पार कुर्बदार करीम जे अचण ते असांखे उनखां ख़ुशी मल्हाइण खपे मुल्लो जी पुछे तो दलील कहिड़ो आहे असांजो यार ईंदो असां वरी तो मुल्ले कुझु फतवा पुछंदासीं दलील पुछंदासीं असां बिना दलील जे चऊं था त मिलाद जी ख़ुशी मल्हायूं चओ बिना दलील जे असां मिलाद जी ख़ुशी मल्हायूं पर जे दलील खपई अॼु त एतिरा दलील ॾियां जो तूं थकिजी वञी मुंहिंजे दलीलनि में तोखे ठके छॾिया उथण जी ज़रूरत बि न थी उहा दा यार जे अचण ते महबूब जे अचण ते मुहिब ख़ुशि थींदो
माशूक जे अचण ते आशिक ख़ुश थींदो आहे, नबी जे अचण ते उम्मती ख़ुश थींदो आहे। सुभान अल्लाह। तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घर में पंहिंजे पंहिंजे हाल सां ख़ुशी मल्हाईंदा आहियो। हलो भलो चकरनि वांगुरु को वॾो जलसो करणु फ़र्ज़ थोरी आहे। हिकिड़े ॾींहुं लंगर घर में जेको रोज़ ॾींदा पचाईंदा आहियो न, खाईंदा आहियो न, हिकिड़े ॾींहं जो लंगर सुठो ठाहे चवजो को लंगर मुस्तफ़ा जो मीरा पाण खाओ, बच्चन के खारायो त तव्हांजो नालो मीलाद वारनि में लिखी सही आहे कंदो जी साईं जी। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जो मीलाद मल्हायो, ख़ुशी मल्हायो ऐं अहिड़ा कम कयो जंहिंमें मदीने वारो ख़ुदि बि ख़ुशि थी, मदीने वारो ख़ुशि थी। ऐं असां अहले सुन्नत जो ईमान ऐं अक़ीदो आहे त सुहिणो नबी हयातुन नबी आहे, जो मदीने वारो ऐं पंहिंजी उम्मत जे अमाल खां बाख़बर आहे। हिते तूं जेको अमल करी थो न, मुंहिंजे नबी खां ॿुधो न आहे मां जी। जेकॾहिं तूं हिते दुरूद तो पढ़ी अस्मा सलात अहल महबती, महबत वारो जेको दुरूद तो पढ़े उनजे चप्पन जा आवाज़ बि मां पाण ॿुधां थो। उम्मतीअ खे कंडो पेर में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे, सॾु करे त सजण जीव जीव चवे चवे, बेचारनि जो उहो चारो आहे जेको सारे जग जो जेको सारे जग जो सहारो उहो खोट बदी। हुजूर खे तुंहिंजे अमल जी ख़बर आहे। नमाज़ तो पढ़ी त साईं ख़ुशि थी। साईं फरमाइनि था वजदत कुर्रत ऐनी फी सलाह, मुंहिंजो उम्मती नमाज़ पढ़े त मुंहिंजो अखियूं ठरनि, साईं ख़ुशि था थियनि। ऐं साईं फरमाइनि था बिलाल तूं पाण खे चओ जेके निमाज़ ते नथा अचनि न, उन्हनि जे घर खे भाउ साड़े चए, जेके पाण खे उनजी मस्जिद में नथा अचनि। बेनमाज़ी ते साईं जन खे नाराज़गी ऐं निमाज़ी ते मदीने वारो ख़ुशि थो थिए। तव्हां छा था चओ, मदीने वारे खे ख़ुशि कंदो या नाराज़ ख़ुशि कंदो? जेके बि निमाज़ न पढ़ंदा आहियो, अॼु हिन फलाणी महफ़िल में वाइदो कयो त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदी। अञा बि कुझु रहियल आहे, नियत में रोलो, नियत में रोलो अथव त ॿुधायो। क़ुरान ॿुधो, नबी जो फरमान ॿुधो ऐं अञा कतैट करे वेठा आहियो। सुभान अल्लाह। 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो, जे 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो त मदीने वारे साईं जी शफ़ाअत जा हक़दार थींदा। 5 वक़्त निमाज़ तो पढ़े न, क़यामत जे ॾियारे हुनखे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी। ऐं जेको निमाज़ 5 वक़्त नथो पढ़े, यकून मा कारून व फिरऔन व हामान व उबई इब्न खल्फ, इहो कारून फिरौन हामान उबई इब्न खल्फ जहिड़नि कटनि काफ़रनि सां इहो वेंदो दोज़ख में। जेको निमाज़ पढ़े थो मदीने वारे सां गॾु वेंदो जन्नत। फिरौन ऐं हामान सां गॾिजी दोज़ख ते वञणु क़बूल या मदीने वारे साईं सां गॾिजी जन्नत ते वञणु?
पंज वक्त नमाज़ पढ़ो, कूड़ न ॻाल्हायो, ठगी न कयो, पराओ हक़ न खाओ, ज़ुल्म न कयो। हिकिड़ी गिराक पराई ज़मीन फरमाए न, हिकिड़ी गिराक 7 ज़मीनूं गॾु बणाए हुनजे गिचीअ में विझी, पराई बकरी चोराई न, क़यामत जे ॾियारे हुनजी पुठीअ खे ज़मीन वांगुरु विछायो वेंदो। उहा बकरी आणींदा, उनजा खुर एॾा तिखा हूंदा जीअं तलवार जी धार तिखी हूंदी आहे। पोइ हुनजे पुठी ते छॾिबो, उन बकरीअ खे उते बुल ॾींदी, छाल हणंदी। पोइ सम्झो था हुनजी पुठी ईअं कचू मर जीअं कीमो थींदो आहे न, पर मरंदो न, मरे त जान छुटे न, मौत न ईंदो। वो अज़ाब पियो उनखे थींदो जे पराई शइ चोरी। मदीने वारा साईं खैबर जी जंग खां मोटिया, किथां मोटिया? खैबर जी फतह थी, साईं जन वापसि मोटिया। रस्ते में हुजनि हिकिड़ो माण्हू साईं जन जे लश्कर में गॾो हबीबन सां वफ़ात कई, रस्ते में वाट ते मरी वियो। उनखे गुस्ल ॾिनो, कफन ढकायूं, जनाज़ो तयार कयूं। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, जनाज़ो तयार आहे, फलाणो माण्हू गुज़ारे वियो आहे, हबीबा उनजो जनाज़ो पढ़ो। ऐं हबीबन करीमन जो फरमान हो त तव्हां को मरी वञे न, उनजो मूंखे इत्तला ॾींदा कयो, मां उनजो जनाज़ो पढ़ां। जिते मां जनाज़ो पढ़ंदो आहियां उनजे कब्र खे रब नूर वारो। हाणे हे माण्हू जेको साईं जन सां गॾु आहे, लश्करी आहे, हुज़ूर सां गॾु जिहाद ते आहे, निमाज़ूं हुज़ूर सां पुठियों मदीने वारे साईं जे पुठियों पढ़ण वारो आहे, जनाज़ो थी आयो या रसूल अल्लाह, फलाणो माण्हू गुज़ारे वियो आहे, जनाज़ो तयार आहे, तव्हां हबीबा उनजो जनाज़ो पढ़ो। हबीबन करीम ने फरमाया त सल्लू अला साहिबिकुम, पंहिंजे साथी ते तव्हां जनाज़ो पढ़ो, मां न पढ़ंदुसि। असां बि ॾकी विया, असां बि डिॼी विया त हिनखे कहिड़ी कथा थी आहे जो अल्लाह जो हबीब रहमत वारो रसूल हिनजे पुठियां हिनजे मथां निमाज़ जनाज़ो नथो पढ़े। असां बि हुकुम मञियो, उनजो जनाज़ो पढ़ियो, उनखे दफ़न कयो। पोइ असां पर पुछो या रसूल अल्लाह, असांजो अबू अमड़ माता कुर्बान, मुंहिंजा महबूब अमां हेॾा करीम, हेॾा शफ़ीक़, हेॾा महिरबान, महबूब अमां हिन जो जनाज़े निमाज़ छो न पढ़ी? पाण फरमायो त खैबर जे गनीमतुनि जा माल जेके यहूदियुनि खां जंग फतह जी गनीमतुनि जा माल, उन मज़ा हिन हिकिड़ी रस्सी चोराई हुई। रस्सी पुट अब टे घड़ी में बस 2 मिनट में दुआ तो घुरा थोरो अल्लाह मदीनो दिखारी चुकड़ी हिकिड़ी रस्सी, सुभान अल्लाह, हिकिड़ी रस्सी उहा हिन चोराई आहे। उन रस्सी जे करे अल्लाह हिनखे जहन्नम जो ॿारण बणायो। असां बि त चवनि था असां वञी उन जूं गंढियूं सामान खोलियोसीं त उन जे सामान मां हिकिड़ी रस्सी मिली जंहिंजो मुल्ह 2 दिरहमनि खां मथे न हो। पर पिया 2 रुपयनि खां उनजो मुल्ह मथे न हो। उहा रस्सी 2 रुपयनि जी ख़सीस रस्सी हुई। हुनखे खबणी वई अलाए छा बिना मोकल जो चोरी करे पंहिंजे सामान में रखी। हिकिड़ी ॻाल्हि त हीअ मालूम थी त मदीने वारे खे रब जजा इल्म ॾिना। चओ ग़ैब जो इल्म, मदीने वारे खे ग़ैब जो इल्म आहे। जेका रस्सी हुन पंहिंजे साथियुनि खे बि कोन ॾेखारी, हुन साथियुनि खे बि ख़बर कोन्हे जेके हुन सां गॾु पिया वञनि, उन्हनि खे बि ख़बर पई। जॾहिं खोलियो सामान खे तॾहिं उहा रस्सी नज़र आई। पर मदीने वारे साईं खे ख़बर हुई त हिन ही कमु कयो आहे। ऐं ॿियो ही मसलो मालूम थियो त भली जंग करे, जिहाद करे, अल्लाह जे रस्ते में नबी सां गॾिजी जिहाद करे, निमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हाजी हुजे, गाज़ी हुजे, मुजाहिद हुजे, पर जे पराओ हक़ थो खाए त उनजी जाइ मदीने वारे फरमाए तो दोज़ख में। हुज़ूर जन जो जनाज़ो निमाज़ नथा पढ़नि, वो बिठा पढ़ायूं चोरियूं न कर, बराबा माल न फबाए, कंहिंसां नाइंसाफ़ी न कर, कंहिंजो हक़ खाइण ॾाढी ॾुखी ॻाल्हि थिए।
कंहिंजी दिलि दुखाए, कंहिंजी दिलि ईज़ाए। पुट गुनाहनि जा हज़ारे क़िस्म आहिनि, पर कंहिंजी दिलि दुखाए न, अहिड़ो वॾो ॿियो को गुनाह आहे। केॾो वॾो गुनाह मां ॿुधायांव? अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत सबईन मर्रा, के मोमिन जी दिलि इंजाइण ईज़ाइण एॾो गुनाह हुआ जीअं को काबतुल्लाह खे 70 भेरा ड्राहे। काबे खे हिकिड़ो भेरो न, 2 भेरा न, 70 भेरा काबे खे ड्राहे, ओॾो के मुस्लमान मोमिन जी दिलि रंजाए। अहिड़ी यासीन वारा कंहिंजी दिलि न दुखाइजो, कंहिंखे ईज़ा न पहुचाइजो। पुॼे त कंहिंखे नफ़ो ॾियो, भला जे नफ़ो नथा ॾियो त घटि में घटि कंहिंजी दिलि आज़ारी न कयो। नेक थियो, सालिह थियो, फर्मा बरदार थियो, जेको दीन शरीयत मदीने वारा साईं खणी आया उन ते अमल कंदे तुंहिंजा हिते हुते बेड़ा पार। अल्लाह मदीने वारो साईं बि राज़ी थींदो, मदीने वारो राज़ी थियो त तुंहिंजे लाइ जन्नत जा 8 दर रब चवण तव्हां सां ॿुधण पंहिंजी तरफ़ ते क़बूल फरमाए। सुभान अल्लाह। महबूब जी गुलामी कभी, मदीने वाले जी गुलामी कभी, वो दुनिया रुसे त पई रुसे। माण्हू में ना जन आज लाड़ी जे माण्हू खेलंदा, फटके ते खेलंदा, अरे हे त मूलो जो दई चवंदा न चयो थी अरे हिनखे छा थियो आहे, छा थियो लॻो आहे, चयो थी भली चयो थी। पर मदीने वारे साईं जे मोहब्बत में चरिया हुजो न, दुनिया जे सभिनी दाननि खां इहा चरिया आहे। चरियो आया, चरियो आया, चरियो आया, चरियो आया, मोहब्बत में चरियो आया, कयो कयो फकत राज़ी रहे राणो, फकत राज़ी रहे राणो, जही कद में गिरियो आया, चरियो आया। शिरक बिदअत सही फतवा हई मुल्ले त छाड़ी पियो। शिरक बिदअत सही फतवा हई मुल्ला त छाड़ी पियो। इने फतवा सबब कदई न मरणो ना मरियो। इने फतवा सबब कदई न मरणो ना मरियो। अल्लाह सल्लल्लाहु मदीने वाले जी मोहब्बत में जियारे मोहब्बत वालो उथी पियो सलातो सलाम थींदो या नबी सलाम अलैका या रसूल
या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। अकाल श्री भाई सुभान अल्लाह, पूरो वजीफो तव्हांखे ॾियणो आहे। सुभान अल्लाह। जेकॾहिं हिकिड़ो 100 भेरा ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, हिकिड़ो 100 भेरा रोज पढ़ो, मदीने वाले साईं फरमाए त मां मोहम्मद करीम में रोज़ान में आया, कॾहिं बि रोज़ी में तंगी न ॾिसी। गारंटी आहे मदीने वाले साईं जी, गारंटी आहे मदीने वाले साईं जी, कॾहिं बि रोज़ी में तंगी न ॾिसंदो। हिकिड़ो 100 भेरा पढ़ो, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। सब आमीन चओ। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह या सारी जमात खे राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादो पूरियो कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, बे औलादनि खे साले औलाद ॾे, बे औलादनि खे साले औलाद ॾे। या अल्लाह बेरोज़गारनि खे हलाल रोज़गार ॾे, जंहिंजे रोज़गार में तंगी आहे उन्हनि जी तंगी दूर फरमा, बेघरनि खे कुशादा घर ॾे। या अल्लाह जेके परेशान आहिनि उन्हनि जो परेशानियूं दूर फरमा। मदीने वाले साईं जे सदके हिन पूरे मुजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।